यार रमज़ान का पोइ यको मस्जिद वयो भी ना आहियां। अॼु वञी जमात सां नमाज़ पढ़ां। ये छा थियो मूंसां? ये छा थो थिए आख़िर मूंसां? मां मस्जिद में घिरी छो न सघां? या अल्लाह, आखिर मां मस्जिद अंदर छो नथो घिरी सघां? अदा भाई हिकिड़ो मिंट। जी अदा। हिकिड़ो मिंट अचो। तव्हां मस्जिद में हलिया था वञो आसानी सां, मां मस्जिद जे अंदर छो नथो अची सघां भाई? कीअं मतलब? मां जीअं मस्जिद जे अंदर घिरां थो, काई अहिड़ी ताक़त आहे जेको मूंखे पोइ ते उछलाए थी। अचो मूंसां, मां ॾिसां। तव्हां ॾिठो भाई, मां जीअं घिरां थो त काई अहिड़ी ताक़त आहे जेको मूंखे पोइ ते उछलाए थी। लॻे थो तोखां को कबीरा गुनाह थी वियो आहे, तंहिंजे करे मस्जिद तोखे अंदरि इजाज़त नथी ॾियणु अचे। न अहिड़ी त का ॻाल्हि न आहे भाई। लॻे थो तूं एतिरो वॾो कंहिंसां ज़ुल्म कयो आहे तॾहिं तोसां ईअं थिए थो। यार भाई मां कुछ भी ना आहे कयो, कंहिंसां बि ज़ुल्म ना आहे कयो। वालेकुम अस्सलाम। साईं पेशमान भी आयो आहे। छा मसलो आहे? इमाम साहब मां मस्जिद जे अंदर अलाए छो नथो अची सघां। भाऊ बि आसानी सां वञी थो सघे, उहा बि वञनि था पिया। मां जीअं मस्जिद में घिरां थो, का अहिड़ी ताक़त आहे जेको मूंखे पोइ ते थी उछलाए। अचो अचो ॾिसूं। बड़ा कोशिश कयो औज़े बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी अचो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तव्हां ॾिठो मौलवी साहब, जीअं मां मस्जिद जे अंदर घिरां थो, का अहिड़ी ताक़त आहे जेको मूंखे पोइ ते थी उछलाए। बड़ा कोशिश करे अचो ऐं गौर कयो त तव्हांजे कननि ते कहिड़ो आवाज़ थो अचे। तू एक व्याजी आहीं, तोखे अल्लाह जे घर में अचण जी तौफ़ीक़ न मिलंदी, कॾहिं बि न मिलंदी। इमाम साहब, मुंहिंजे कननि ते इहो आवाज़ आयो त तूं हिकु व्याजी आहीं, तूं मस्जिद में कॾहिं बि नथो घिरी सघे। हू चयो न तोखां का वॾी ग़लती थी या का वॾो कबीरो गुनाह थियो आहे तॾहिं तोसां ईअं थिए थो। तूं जहिड़े ज़ालिम सां ईअं थिए त बहितर आहे। ऐं ईअं न चओ, असांजे दीन में कंहिंखे बदुआ ॾियण जी इजाज़त न आहे। अदा तव्हां कहिड़ो ज़ुल्म कयो जो तव्हांखे अंदरि इजाज़त नथी मिले? साईं, हिकु मजबूर छोकिरो आयो मुॾे ऐं मां उनखे आमिरान पैसा वरितई न हिन खां, वठी वेंदो न भला साईं, पीउ पुटु आहे, छॾियूंसि असां। हा हा वठिजां थी कीअं बि करे। ठीकु आहे, मां ॻाल्हायां थो। वालेकुम अस्सलाम। वियो वाह तव्हां सां मुंहिंजे वॾे भाउ जी शादी आहे। जी दादा। उन जे लाइ कुझु पैसा खपनि असांखे। अलाए केतिरा? मेरी लख ॾेढ। लख ॾेढ? जी हा ॾींदासीं, कर्ज़ु ॾींदोमांव मां, पर तव्हांखे ख़बर हूंदी त 3 महीननि खां पोइ वरी मां तव्हां खां अगरि लख रुपया वठो था त 1.5 लख करे वठंदोमांव। अगरि 1.5 लख वठो था त पोइ 1,85,000 वठंदोमांव 3 महीननि जे अंदरि। भाऊ ॿिनि ने बि इन जे करे न में उहो बि व्याज पिया वठनि, उन जे करे मां तव्हांखे 3 महीननि में वापसि ॾींदुमि। मां सिर्फ़ु ऑडर ॾिजो, महिरबानी कजो, मां बि ग़रीब आहियां। न भाऊ ऑडर न ॾींदा असां ईअं। मां हिते कंहिंजी मदद लाइ थोरी वेठो आहियां भाऊ। लाज़िम मूंखे बि त वरी फ़ाइदो वठिणो आहे न पैसनि मां। 1 लख रुपया ॿिए हंधि लॻायां त केतिरो कमाए सघां थो। अगरि खपेव त तव्हांखे ॾींदासीं, पर व्याज ते, ईअं न। सही आहे, व्याज ते ॾिजो। ठीकु आहे। शबीर तो आने के 1.5 लाख रुपए तो दे छोकरे के। हेलो अस्तगफिरुल्लाह।
व्याज कबीरो गुनाह आहे, पर तव्हां अल्लाह ताला जे दर ते आया हो त सची दिलि सां तौबा ऐं ताइब थियो त आईंदा लाइ इहो गुनाह मां कॾहिं कंदुमि ई न। अल्लाह ताला तव्हांखे पाण इजाज़त ॾींदो अंदरि अचण जो। सची दिलि सां तौबा करे अंदरि अचो। ए अल्लाह, मां हिन व्याज वारे गंदे गुनाह खां हमेशह लाइ तौबा थो कयां मुंहिंजा मौला। मूंखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ नसीब कर मुंहिंजा मौला। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अचो बिस्मिल्लाह। व्याज हिकु कबीरो गुनाह आहे ऐं बेशक तव्हां सची दिलि सां तौबा कयो, अल्लाह पाक जी ज़ात माफ़ कंदड़ आहे।